जा दुश्मन के। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा चाकर खान पंहिंजे असल कातिलन खे पकड़ण में कामयाब थी वेंदो या वरी सांवल वेचारे खे सज़ा ॾेई विझंदो? अॻिते हली पंहिंजा वेरी ड्रामे में छा थींदो, सॼी हक़ीक़त तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। उन खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं उन सां गॾोगॾु घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन बि ऑल करे छॾींदा, जीअं नई ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन वहां बावक़्त पहुची सघे। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त न्यूज़ ऑफ सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजे नई ईंदड़ किस्त में हिकु तमामु ज़बरदस्त मज़ो थींदो, छो जो ईंदड़ किस्त में अव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो त कासिम जाबिर खान खे चवंदो त इहा माई जेकॾहिं घर में आहे त हू असांजे लाइ ख़तरो आहे, ऐं जेकॾहिं घर खां निकिरी वई ॿाहिरि त ॿीणो ख़तरो, इन जे करे ई इन माई खे मरणो पवंदो, तॾहिं वञी असांजे मथां ख़तरो टरंदो। छो जो ईंदड़ किस्तनि में अव्हांखे इहो ॾेखारियो वेंदो त वॾेरी गुलनाज़ मतिलबु त घरां भॼी वेंदी, पर हुनखे चाकर खान वारा मतिलबु त ॻोल्हे कोन सघंदा, पर उन खां पहिरियां होॾा वरी जाबिर खान ऐं कासिम वारा मतिलबु त उनखे पकड़े वेंदा। ऐं अॻिते हली होॾा ॾिसंदो त चाकर खान कॾहिं बि पंहिंजे भाउ ऐं पंहिंजे पीउ जा असल मुजरिम पकड़े कोन सघंदो, छो जो जंहिंसां बि हू हक़ीक़त कंदो त उनखे हू ॻाल्हियुनि में फेराए वेंदो। छो जो अव्हांखे त ख़बर आहे त जाबिर खान वारनि ई उन्हनि जे भाउ ऐं उनजे पीउ सां मतिलबु त ग़लति कयो कमु, ऐं उनजो इल्ज़ाम और ही अव्हांखे अॻिते ॾिसण वटां मिलंदो त सांवल भोॻींदो, छो जो सांवल ईंदड़ किस्तनि में मतिलबु त गुनाहगार मतिलबु त साबित थींदो, छो जो कॾहिं बि मतिलबु त सांवल कंहिंखे सज़ा कोन ॾींदो, छो जो सांवल अॻिते हली पंहिंजा सभई पलांद जाबिर खान वारनि खां वठंदो। ऐं ईंदड़ किस्तनि में अध खां वधीक मज़ो बि थियण वारो आहे। उमेद त वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में।